आशेर ऐं फातिह बणियो ख़ैबर संदो। दोस्तो हैदर आयार चोथों आकाए दो जहां जो असहाब बिन सभिन खां महबूब खे आवेझो ऐं सौट भी सगो वा महबूब मुस्तफ़ा जो। हज़रत अली बहादुर आमो मिनन जो दिलबर हैदर करे हकल खां आहे फतह क्यों खैबर। फरमायो मुस्तफ़ा घर इल्म जो मां आहियां हैदर उन्हीअ जो दरवा मां थो इहो ॿुधायां। फरमान मुस्तफ़ा जो हीअं बि हदीस में आहे अली ही मूं मां ऐं मां अलीअ मां आहियां। हिक ॿी हदीस में हीअं फरमायो मुस्तफ़ा हैदर खे जंहिं ॾुखायो तंहिं मूंखे ॼण ॾुखायो। मुंहिंजे अलीअ सां माण्हू रखंदो जेको अदावत उन ॼण तमाम मुहम्मद सां आहे रखी अदावत। दुनिया में भाव अरबी आहे अली बणायो ऐं भाव आख़िरत जो आहे अली बणायो। जिनखे मिली बिशारत जन्नत जी जीअरे आहे तिन मां ही हिकिड़ो माण्हू हज़रत अली बि आहे। हज़रत अलीअ सां बेशक मोमिन आचाहो रखंदो। हज़रत अलीअ सां बेशक मोमिन आचाहो रखंदो आहे उहो मुनाफ़िक़ जेको बुग़्ज़ रखंदो जेको निमाज़ पढ़ंदे आहे शहीद थी वियो। हज़रत अलीअ खे रुतबो आहे वॾो मिली वियो।